अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां हिन वक़्तु कराची खां थाणो बुला खान बाय रोड मोटरसाइकिल ते वञा पियो। हिन वक़्तु दादा भाई क्रॉस करे वियो आहियां ऐं हीअ ॾिसो रोड जे साइड में अलम पाक आहिनि, जिन में काफ़ी अरसे खां मुंहिंजी बि ख़्वाहिश हुई त हिननि अलम पाकनि जो दीदार कजे। ॾिसो माशाअल्लाह ज़बरदस्त VIP रुॻो अलम पाक आहिनि। काफ़ी अरसे खां ख़्वाहिश हुई, माशाअल्लाह ॾिसो रुॻो अलम पाक आहिनि। हिन जाइ जो या हिन प्लांट जो नाले जी ख़बर मूंखे बि नाहे त हीअ प्लांट कहिड़ी आहे, बाक़ी हिते रुॻो अलम पाक आहिनि। हज़रत हे झूलो आहे इमाम असगर जो, ही नालो बि लिखे पियो आहे नौकर ग़ाज़ी अब्बास सैयद मशहूद अब्बास रज़वी।